वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुलाक़ात कई, जंहिं दौरान वॾे वज़ीर वफ़ाक़ी हुकूमत बाबति शिकायतूं कयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त वफ़ाक़ी हुकूमत ॿियनि सूबनि खे नवां प्रोजेक्ट्स ॾिना पर सिंध खे नज़रअंदाज़ कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिरनि जे घरनि लाइ जेकी फंड्स रखिया हुआ उहे अञा ताईं जारी न आहिनि थिया। हुन चयो त गुज़िरियल 8 वरहनि खां सिंध खे PSDP में को नओं प्रोजेक्ट नाहे मिलियो। 2015 में FBR गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जी मद में 6 बिलियन रुपयनि जी कटौती कई वई। हाणे वफ़ाक़ी हुकूमत हेस्को ऐं सिप्को जे मद में 13 बिलियन रुपया काटे वरिता। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां वॾे वज़ीर खे मसइला हल करण जी ख़ातिरी कराई वई। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर विच में स्मॉल मीडियम इंटरप्राइज़िस खे वधीक बहितर करण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में FBR जी नए सिर तनज़ीम ऐं डिजिटलाइज़ेशन ते बि ॻाल्हियूं थियूं। मुलाक़ात में सनअती गैस जे अघनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वॾे वज़ीर चयो त सनअतकार गैस जे वधंदड़ अघनि जे हवाले सां परेशान आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त हू पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर सां उन बाबति ॻाल्हाईंदो। मुलाक़ात दौरान ज़रायत जी तरक़ी, फसलनि जी पैदावार वधाइण, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ ते बि ॻाल्हि ॿोल कई वई।